Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Babu Hala. Binne Karante Betobazi. Ida je Purmusrata Hushia je Mokete. Binne Karante Chata Beti. Part number 9. अचो खन पल में ॻाल्हियूं करियूं सफ़ा ॾाढो ओनू आहे दिल सां पे ईद ते अचो खन पल में अचो खन पल में ॻाल्हियूं करियूं सफ़ा ॾाढो ओनू आहे दिल सारे पई ईद ते अल्लाह चई अचो महल ते हर ॻाल्हि ठहे थी वणे थी बेइंतिहा सुहिणा वरण जी करे ईद ते अचो न थी सुस्त सीन ते सुटा उठी जाग आगा अजाई झग न हण एतिरी मिठू मोहबत ठही मन में त तिर नगस तेतिरी जे हुजे जंहिंसां जेतिरी निभाए त थिए निर्वार अल्लाह फुरे रहो नठी ॻाल्हाइण ॿोलाइण जंहिंजे अचण सां ईअं करण सां ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ईअं बि थींदो आहे हीरे खे पत्थर सां मिलाए डोखो इन बि खाधो आहे गुज़रियल पुठियूं यादूं दिलि सां विसारे डोखो उन बि खाधो आहे ही तुंहिंजा वॾा वड़ा आहिनि तूं हली आहीं तुंहिंजूं लख भलायूं असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं ही सभु तुंहिंजा अहसान आहिनि सारा रे अलफ राति जी ऊंडाईअ में जे वियो पंहिंजा हथ वधाए डोखो हुन बि खाधो आहे हीअ ज़िंदगीअ हवा खे दाह करे चयो त राति थियण ते आहे शहर सुम्हण ते आहे हीन ग़रीब कमज़ोर खे वेटर हीन ग़रीब हीणो कमज़ोर करे थो पैसे ॾोकड़ पुठ मुठ वारे जो पासो घणो खणे थो करे थो तरफ़दारी उन्हीअ जी दरवेश आहे कॾहिं त तुर्श आहे हींअर आहे हींअर ई वञी थो लख बिस्मिल्लाह बि तुंहिंजा थोरा कुर्ब जा आए पेर भरे रेखाऊं तुंहिंजे हथनि जूं ॿुधाइनि थियूं नेक बख़्त ख़ुशि आईंदा भाग तुंहिंजो आहे मन मीमुनून मुंहिंजा मारू अयाणा निमाणा साडा सोडा थोर ॻाल्हाऊ मुंहिंजा अबाणा मन मीमुनून मुंहिंजे दामन में हारनि खां सवाइ कुझु बि न आहे दिलि मन मिठू बहार थिए खणी मुस्कुराइण अचे मन मीमुनून मुंहिंजे महबूब जे चेहरे जी रौनक मुंहिंजे शहरनि जो बसि एतिरो सिलो आहे मन मीमुनून मुंहिंजो मिठू मन मुहिणू ओ बाबिलो ओ पुॼन आसाऊं मेंढूं उन जूं त वाह वाह अल्लाह अहिड़ो हुरबो हलायो अथई तोखे ई पिया यादि करियूं जेकी तोखे यादि कनि था उन्हनि खे बि ख़ुशियूं खुशहाल कर को उन्हनि जो बि समा अल्लाह हमदो इएं बि आसराऊं मेंढूं आहिनि तो में घणा तूं पुॼाए भाग नसीब सां बे औलादनि खे नेक सालियो औलाद अता कर त शुक्र कनि था